बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त आयतुल्लाहुल उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अक़ीदतुल इस्लामिया जे 9 नंबर दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां बयानु कंदासीं त वजूद इलाही ते तमामु शरीयतूं, तमामु आसमानी अदयान मुतफ़िक़ आहिनि। तमामु आसमानी दीननि में हिकु शइ ते इत्तिफ़ाक़ आहे त अल्लाह जो वजूद आहे, ऐं क़ुरान मजीद में वजूद इलाही खे अहिड़े अंदाज़ सां बयानु कयो वियो आहे जो हिकु वाज़े ऐं रोशन अमर वांगुरु। जीअं क़ुरान मजीद में इरशाद आहे, अफ़िल्लाहि शक़्क़ुन फ़ातिरिस समावाति वल अर्ज़। छा तव्हां उन हस्ती में शक था करियो जंहिं ज़मीन ऐं आसमान खे ठाहियो? गोया के वाज़े अमर जी तरफ़ इशारो आहे त ख़ुदा में शक थी नथो सघे। ऐं क़ुरान करीम में अगरि ग़ौर फ़िक्र कयो वञे त अल्लाह जो वजूद वाज़े सम्झ में ईंदो। उन खां अलावा बि वजूद इलाही ॿिनि शयुनि सां महसूसु करे सघंदो, ॿिनि शयुनि सां सम्झी सघिजे थो। नंबर 1, एहसास, इंसानी एहसास, यानी इंसान महसूसु करे थो ॾिसण जे ज़रिए सां, ॿुधण जे ज़रिए सां, जेके बि महसूसात आहिनि उन्हनि जे ज़रिए सां, जेके शयूं मख़लूक़ात आहिनि, मसलन इंसान हिन पूरी काइनात खे ॾिसी करे उन मां इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त इन खे ठाहिण वारी ज़ात मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां माण्हू करामात इलाही ॿुधी करे अंदाज़ो लॻाए सघे थो त इहे करामात मुहैया करण वारी ज़ात मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां इंसान बाज़ शयुनि जा ज़ाइक़ा चखी करे, मसलन कंहिं शइ जी मिठास, उन शइ जे अंदरि मिठास ॾियण वारी का ज़ात आहे। ईअं एहसास जे ज़रिए सां यानी हिकु ज़ात जे वजूद जो सम्झ में अचे थी, ऐं जेका उहा ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। ऐं अल्लाह खां सवाइ ॿी का ज़ात कोन्हे जेका हिन काइनात खे वजूद बख़्शींदड़ आहे। नंबर 2, जंहिं शइ जे ज़रिए सां असां वजूद इलाही खे दर्क करे सघूं था उहा आहे दावत अंबिया। अंबिया जी दावत मां असांखे वाज़े सम्झ में अचे थो त हिन दुनिया खे ठाहिण वारी का ज़ात आहे। जीअं अंबिया, ख़ुदि अंबिया अलैहिस्सलाम असांखे इन ई शइ जी तरफ़ ताक़ीद कई आहे त तव्हां हिन दुनिया में ग़ौर फ़िक्र करियो, तव्हांखे अलाह जे वजूद जी पहचान थी वेंदी, अलाह जो वजूद तव्हांजे अॻियां वाज़े ऐं रोशन थी वेंदो। हाणे नंबर 2 नंबर नुक़्ते जी तरफ़ असां इशारो कंदासीं त जहिड़े नमूने सां अल्लाह जे वजूद ते तमामु शरीयतनि, तमामु आसमानी दीननि जे दरमियान इत्तिफ़ाक़ आहे, अहिड़े नमूने सां तौहीद इलाही ते बि तमामु अदयान जो इत्तिफ़ाक़ आहे। तमामु दीन इन शइ ते मुतफ़िक़ आहिनि त अल्लाह वहदहु ला शरीक, अकेलो, बेनज़ीर ऐं बेमिसाल आहे। वाजिबुल वजूद जी ज़ात जे बराबरि का बि हस्ती कोन्हे, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। ऐं उलमा इन तौहीद जा मरातिब बयानु कया आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि मरातिब में गुफ़्तगू कंदासीं। अॼु सिर्फ़ु हिकु मरतबे जी तरफ़ इशारो करियूं था। सभ खां पहिरियों तौहीद जो जेको मरतबो आहे उहो तौहीद ज़ाती, यानी अल्लाह जल शानहू जी ज़ात अकेली ज़ात आहे, उन जे को बि शरीक कोन्हे। ऐं इन ई में ई उलमा बयानु कयो आहे त अल्लाह जी ज़ात बसीत आहे। बसीत जो मां मुराद यानी हू अनासिर मां ठहियल न आहे। जहिड़े नमूने सां इंसान मुख़्तलिफ़ अनासिर मां ठहे थो, या जेके बि शयूं आहिनि, जेके बि मख़लूक़ात आहिनि, हर शइ
मुख़्तलिफ़ अनासिर मां ठहे थी, कुझु उनसर मिली करे हिकु शइ वजूद में अचे थी। ईअं अल्लाह जल शानहू जी ज़ात अनासिर मां मुरकब नाहे, बल्कि अल्लाह जी ज़ात बसीत आहे ऐं उहा इन खां घणो बुलंद आहे जो कुझु अनसरनि मां ठहे। इहा इन शइ खां बुलंद बि आहे, पाक बि आहे। अगरि असां इहो चयो वञे त अल्लाह जी ज़ात अनासिर मां ठहियलु आहे त इहो संदसि अज़मत ऐं रुतबे में नक़्स आहे। इंशाअल्लाह तौहीद जे ॿियनि मरतबनि खे बि बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।